जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा हलूं त पटीदन में वापडा जे नाजाइज़नि ख़िलाफ़ औरतूं रोडनि ते निकिरी आयूं जिते हुननि ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं वापडा अमले ख़िलाफ़ चिटी नारेबाज़ी कई। जिते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि जो चवणो हो त कानूननि एक्सप्रेस फीडर ते डिडक्शन लॻाइणी न आहे पर SDO ऐं LS मिली भगत करे मीटर ख़राब ॼाण आहे। असांजे बिलनि में डिडक्शन लॻाई आहे जेका सरासर नाजाइज़ी आहे। वापडा एहलकारनि खे रिश्वत न ॾियण करे हू असां मथां ॾमिरजी पिया आहिनि ऐं घरनि जी बिजली बंदि कई वई आहे ऐं केर बि दांह ॿुधण वारो न आहे। आला अख़्तियारियूं नोटिस वठी नाजाइज़ी कंदड़ वापडा अमले पटीदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। होॾां वापडा अमलदारनि जो चवणो त एहतिजाज कंदड़ औरतुनि जे घरनि में बिजली चोरी कई पई वञे जंहिं करे उहे असां ते इल्ज़ाम लॻाए रहियूं आहिनि। केतिरा बि इल्ज़ाम लॻाया वञनि पर बिजली चोरी कंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। शाहिद चोर